बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। साईं सदाई करी मथे सिंध सुकार, दोस्त मिठा दिलदार, आलम सब आबाद करी। मेरा टीवी जे मुनफरद ऐं तव्हां जे पंहिंजे पसंदीदा प्रोग्राम असांजी औताक में आऊं ऐं आवां जो पंहिंजो मेज़बान मंज़ूर सीताई। अल्हम्दुलिल्लाह असांजी औताक ते हर रोज़ नवां सुहिणा सुठा ऐं ॾाढा मिठा महिमान अचनि था पिया। असांजी औताक जूं रौनकूं ॾींहों ॾींहुं अञा बि वधनि थियूं पयूं। असांजी औताक ते सिंध जे ॾुखनि सूरनि तकलीफ़ुनि मुसीबतुनि मुश्किलातुनि ऐं उन खां अलावा मुख़्तलिफ़ मौज़ूअनि ते कचहरियूं जेके तव्हांखे असां मेहरान टीवी तां ॾेखारियूं था पिया ऐं उहे तव्हांजे लाइ यकीनन ॾाढियूं लाभाइतियूं ॻाल्हियूं आहिनि जेके असांजे हिन औताक प्रोग्राम में थियनि थियूं पयूं। अॼु बि असांजी औताक खे 4 चंड लॻल आहिनि। सिंध जा तमामु सुहिणा सुठा मिठा मानाइता ऐं कुर्बाइता महिमान कुर्ब या क़दम भरे अॼु असांजी औताक जो सिंगार बणिया आहिनि। सॼी संगत खे अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। हक मौजूद सदा मौजूद जी लतीफ़। ॾाढी ख़ुशी थी पई थिए त असांजी औताक सुहिणनि सुघड़नि सां सुहिणनि फनकारनि सां समाजी अॻुवाननि सां ऐं मुख़्तलिफ़ डिपार्टमेंट जे ऑफिसरनि सां अॼु बि सिंगारी पई आहे। साईं असांजो निहायती कुर्बाइतो दोस्त असांजी कचहरी में ईंदो आहे। पाण मुख़्तियारकार बि आहे, अदाकार बि आहे, असांजो ॾाढो कुर्बाइतो दोस्त बि आहे। साईं अब्दुल अज़ीज़ जुणे जे सावे भलीकार। साईं ख़ुशि आहियो? साईं महिरबानी। ख़ैर चङा भला बचड़ा ॿार सभु ख़ैर लॻी पई आहे। तव्हांजे भर में सिंध जी ॼातल सुञातल शख़्सियत पाण समाजी अॻुवान आहिनि ऐं सिगा मर्कज़ जा वाइस चेयरमैन बि आहिनि। साईं पीरल ख़ान खोसे सावे भलीकार। साईं ख़ुशि आहियो? साईं चङा भला ॿियो सभु ख़ैर आहे? अॼु साईं तव्हां सां गॾु असांजो कुर्बाइतो मानाइतो ऐं पाण बि औताकी साईं अब्दुर्रहमान खोसो साहब। साईं ख़ुशि आहियो? चङा भला ख़ैर ख़ैर लॻी पई आहे। साईं तव्हांजे ॻोठ जहिड़ियूं औताकूं साईं असां हिते शहरनि में बि क़ाइमु कयूं वेठा आहियूं। फर्स्ट क्लास ॾाढो असांखे सुकून मिलियो ऐं तव्हांजी अहिड़ी फर्स्ट क्लास तव्हां जूं राहूं पे निहारियूंसीं त औताकी अचनि त के औताक ते कचहरियूं थियनि। अॼु वॾा वड़ कयो, वॾा कुर्ब कयो। महिरबानी साईं। तव्हांजे भर में सिंध जो बहितरीन गुलकार बा दानिश मंज़ूर थईम। साईं ख़ुशि आहियो? चङा भला ख़ैर ख़ैरियत। तव्हां नथा अचो असांखे मज़ो नथो अचे। वाह सही वाह। तव्हां सां गॾु सुगड़नि जी सुहिणी कतार साईं अदा उतरादी ख़ुशि आहियां। चङो भलो ॿियो ख़ैर फरात है तबियत सही शुक्र अल्लाह जो शुक्र अल्लाह जो शुक्र अल्लाह जो जोड़ तव्हांजो अॼु खुटल बा ऐं वधियल बा कुझु तव्हां सां संगत थींदा आहिनि कॾहिं कमकार सां कॾहिं को काले ज़माने सां बि आहिनि मुंहुं ॾिणा। साईं सरदार साहब ख़ुशि आहियो? चङा भला ॿियो सभु ख़ैर आहे? सिंध जो सुहिणो सुघड़ साईं सरदार अली चांडियो साहब, असांजो अहमद अली उतरादी चाचो, असांजो अली अकबर चांडियो साहब। चङा ख़ुशि आहियो? ख़ैर चङा भला। ख़ासि केली चाचो वली मोहम्मद ख़ासि केली चंग नवाज़ बाबा ख़ुशि आहियो? ख़ैर चङा भला। तंहिं ॾियारे के प्रोग्राम में तुंहिंजो साईं ॿुधो भाउ वाह जो चङो वॼाई कोटड़ीअ में को प्रोग्राम हो सोशल मीडिया ते। ॿियो सभु ख़ैर आहे? अल्लाह जो शुक्र आहे साईं। सिंध जो बहितरीन सूफ़ी रागी क़ौमी रागी असांजो सरमद अयाल भाऊ ख़ुशि आहियो? ख़ैर चङा भला। अदा शमीर तव्हां ख़ुशि आहियो? गुलज़मा भा ख़ुशि आई? ख़ैर चङा भला। भा शिराज बदर गोरड़ साहब तव्हां ख़ुशि आहियो? भाऊ सभु ख़ैर ख़ैर लॻी पई आहे। साईं तव्हां उन ॾे बि वॾा कुर्ब करे आहियो। तव्हां खां पोइ साईं मुनवर महेसर बि आयो। रेवेन्यू जे हवाले सां ॾाढियूं ॻाल्हियूं थियूं ऐं ढल खाता इहे सभु हाल अहिवाल थिया। माण्हू पंहिंजनि भेनरुनि खे नियाणियुनि खे मिल्कियत छो न ॾींदा आहिनि? साईं महिरान टीवी जो जेको असांजो औताक प्रोग्राम आहे या असांजी औताक आहे इन ते त ईअं सम्झो त दिलि चवंदी आहे त सभु कम छॾे त राति जे टाइम ते औताक ते ज़रूरु अचिजे। छो जो अहिड़ा सुघड़ अहिड़ा मिठा माण्हू हूंदा आहिनि उन्हनि सां ॾे वठि थींदी आहे त असांजे सिंध में पाकिस्तान में जेके माण्हू रहनि था त असीं जीअं मुख़्तियारकार आहियूं त थी सघे थो का अहिड़ी कानूनी हवाले सां माण्हू जी का मदद थी सघे। बसि इहो अलाए छो माण्हू खे जॾहिं अलाह जो ख़ौफ़ दिलि मां निकिरी वेंदो आहे ऐं त पोइ माण्हू इहो ॿिए जा हक़ फॿाईंदो आहे। जॾहिं अलाह पाक अलाह जो कानून असांजे सुहिणे नबी हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो कानून जेके असीं मोहम्मद ला चऊं था उहो जॾहिं नियाणियुनि खे हक़ ॾियारे थो त पोइ असांखे उनजो जेको हक़ ॾियणु खपे। ऐं इहो सिंध वासियुनि खे अपील कंदुसि त ख़ुदा जॾहिं अलाह साईं अलाह जो कानून उन्हनि खे हक़ ॾियारे थो त अवी बि उन्हनि जो हक़ उनखे ॾियो। जेकॾहिं तव्हां हक़ उनखे ॾींदो त
त यकीनन मुंहिंजो सुहिणो रब बि राज़ी थींदो, असांजो मिठड़ो मोहम्मद बि राज़ी थींदो ऐं तव्हां बि मालो माल हूंदो। जॾहिं तव्हां ही जान छॾींदो न पोइ बि तव्हांखे उनजो सिलो मिलंदो। त इहो अक्सर ॾिठो वियो आहे त सिंध में काफ़ी माण्हू जेके आहिनि पंहिंजे नियाणियुनि खे हिसो नथा ॾियारनि, पोइ प्लाट जी सूरत में हुजे या कंहिं फैक्ट्री जी सूरत में हुजे या ज़मीन जी सूरत में हुजे, मक़सदु कंहिं बि हवाले सां। त आउं इहा उन्हनि खे सिंध वासियुनि खे अपील कंदुसि त जेको जंहिंजो शरीयत मुताबिक़ हक़ थिए थो उनखे हक़ ॾियनि। साईं पीरल खोसो साहब, साईं असांजी ओताक, तव्हां पाण बि ओताकी आहियो, बहराड़ी सां तालुक रखो था पिया, रामण खोसो ॻोठ खैरपुर नाथन शाह, कीअं पिया ॾिसो हिन माहौल खे साईं? महिरबानी साईं मंज़ूर सिताई साहिब, जीअं त अॼु तव्हां असांखे हिते मौक़ो ॾिनो इन कचहरी पंहिंजे ओताक ते अचण जो, असांखे ॾाढी ख़ुशी आहे त मेहरान टीवी जे प्रोग्राम जंहिंमें सिंध जा तमामु गंभीर इशू आहिनि उन्हनि खे हाईलाइट कनि था ऐं उन्हनि खे सिंध जे माण्हुनि ताईं पहुचाइनि था। गवर्नमेंट खे उन्हनि जी अखि जाॻाइनि था त बाबा अखि पटियो ग़रीबनि सां छा छा थिए गुज़रे पियो। ऐं ख़ासि तौर ते सिंध ग्रेजुएट एसोसिएशन जे हवाले सां जेको असां सिगा जो मोटो ऐं मक़सदु आहे उहो ख़ासि इहो आहे त तइलीम इल्मु सिंध जे माण्हुनि खे जेकॾहिं इल्म जो हथियार खणणो आहे त इल्मु पिराइनि, पंहिंजा घर पंहिंजो ज़मीन खपाए बि पंहिंजे औलाद खे सुठी तइलीम ॾियनि। जेकॾहिं सुठी तइलीम ॾींदा त उन ई सां ई जेको आहे सो मुआशिरो वधंदो। ख़ासि तौर ते नियाणियुनि जी तइलीम, नियाणियुनि जी तइलीम में हवाले सां बि असांजा काफ़ी सिंध जा इलाइक़ा पोइते पियल आहिनि। उन ई जे लाइ बि सिंध ग्रेजुएट एसोसिएशन असांजो ख़ासि मक़सदु इहो आहे त असांजूं 107 ब्रांचूं आहिनि पूरी सिंध में। हींअर त लाहौर में बि आहे, इस्लामाबाद में बि आहे, उते बि असां जेको आहे सो लाहौर में बि असांजो हींअर इहो प्रोग्राम आहे त जेके असांजे सिंध जा सुठा होशियार ज़हीन शागिर्द आहिनि उन्हनि खे उते CSS कराए उन्हनि खे सुठी जॻहियुनि ते पहुचाइजे। इस्लामाबाद में बि असांजी जेका हॉस्टल आहे उते बि जेको आहिनि सो सिंध जा काफ़ी असांजा नौजवान पढ़िया लिखिया उते जॾहिं वेंदा आहिनि त उन्हनि खे बि असां उते सहूलियतूं रहाइश अर्स ॾी त उतां सुठा ऑफिसर थी अचो ऐं सिंध जी ख़िदमत कयो ऐं सिंधी माण्हुनि जी ख़िदमत कयो। साईं अक्सर शिकायत थी पई रहे त असांजे सिंध में सिंधी नथी पई पढ़ाई वञे स्कूलनि में, ख़ासि तौर ते प्राइवेट स्कूल जेके बि आहिनि। मंदुर साहिब तमामु अहम सुवाल कयो आहे तव्हां। हींअर असां जेकॾहिं हैदराबाद जे हवाले सां ॾिसूं या जेके बि सिंध जा वॾा शहर आहिनि, सखर हुजे कराची हुजे, उते असांजा मूंखे त अफ़सोस आहे चवणो असांजा पंहिंजा जेके सिंध जा माण्हू आहिनि उहे जेके ॼावा आहिनि उहे ई सिंध बि कनि था पर पंहिंजे औलाद खे सिंधी तइलीम नथा पढ़ाइनि, जेको वॾो सान्य आहे। इन ई जेकॾहिं इन ई ते असां हाणे सिंध ग्रेजुएट एसोसिएशन जा पंहिंजा रोशन तारा स्कूल पूरी सिंध में 23 स्कूल असांजा आहिनि, उन्हनि में असां इहो ई रखियो आहे त असां जेको आहे सो पंहिंजे सिंध जे माण्हुनि खे सिंधी तइलीम लाज़मी करार ॾियूं। गवर्नमेंट असांजी उन्हनि ते 2-3 दफ़ा नोटिफिकेशन बि कढियो आहे पर अमल नथो थिए। प्राइवेट स्कूलनि ते अमल नथो थिए, एक्शन नथो खयो वञे। छा सबबु आहे, छा ॻाल्हि आहे जो छो नथो एक्शन खयो वञे, उन ते पाबंदी लॻाई वञे। हींअर असां जेको आहे मिनिस्टर सईद गनी साहिबु आहे हिकिड़ो त हिन 2020 ऐं 19 में जेको तइलीम सां जेको मां चवंदुसि जेको ज़ुल्म थियो आहे उहो शायदि तारीख़ में कॾहिं बि न थियो हुजे। साईं असांजे अब्दुर्रहमान खोसो साहब, तव्हां पाण ओताकी आहियो, बहराड़ी सां तालुक था पिया रखो, हाणे शहर में ॿार था पिया पढ़ायो ऐं पाण बि रहो था पिया, इन शहर ऐं बहराड़ी वारे माहौल जो फ़र्क़ु कीअं तव्हां बयानु कंदव? साईं पहिरियों त तव्हांजो लख लाइक़ महिरबानियूं जो असांखे मेहरान टीवी ते तव्हां मौक़ो ॾेई ऐं अहिड़ी ओताक में ऐं फर्स्ट क्लास कचहरी ऐं असांजी बहराणी में बि पुराणे दौर में त काफ़ी हूंदियूं अञा बि आहिनि पर हिन महिल शहर में ओताकूं ज़रूरी आहिनि ऐं ओताकी प्रोग्राम जेको तव्हां ही पंहिंजो स्टार्ट कयो आहे
इहो ॾाढो बहितरीनु अमल आहे। हूअं ई बि मेरान टीवी जेको आहे सो पाण मल्हायो आहे माशाल्लाह। हर ॿराड़ी जो जेको बि आहे नंढे खां नंढो मसइलो उहो नंढो मसइलो बि मथे अची थो वञे। जेको गुम थियल आहे लिकियल आहे जेके कुझु अॼुकल्ह साफ़ी माशाल्लाह अहिड़ा आहिनि पर मेरान टीवी वारा जिथे बि आहिनि उन खे खणी था अचनि। ऐं शहर में अहिड़ियूं महफ़िलूं ओताकूं तमामु घटि आहिनि। हिते तक़रीबन हैदराबाद में त कोन्हनि, कराची में कोन्हनि। इहा आहे अॼु नफ़्सा नफ़्सी जो दौर हिते ऐं मुफ़ाद परस्ती आहे। पर बराड़ी जी ज़िंदगी सुठी या शहर जी ज़िंदगी सुठी? थोरो बराड़ी ऐं शहर जी ज़िंदगी जो फ़र्क़ु थोरो बयानु असांजी बराड़ी जी ज़िंदगी जेका साथ पेवर ज़िंदगी आहे असां ईअं चवंदासीं। खाधा बि पेवर आहिनि हुते ऐं लाइफ बि असांजी बहितरीनु आहे, माण्हू बि सचा आहिनि। हिते जो माशाल्लाह आहे रुॻी पंहिंजो तइलीम जो जेको हवालो आहे उन खे बहितर चऊं, बाक़ी मुफ़ाद आहे। अगरि जे मुफ़ाद वारा 5 दोस्त आहिनि त दोस्ती आहे, न त वरी पोइ सभु को पंहिंजे मुंहुं आहे गिला में हूंदा आहे। वियासी चांहि बि कोन पियारी, मानी बि कोन कराई। बराड़ी जी ज़िंदगी सुठी आहे जेकॾहिं ज़िंदगी जूं सभु आसाइशूं आराइशूं सहूलियतूं हुजनि, तइलीम उते बि असांखे सुठी मिले ऐं उते जेके असांजूं सभु सहूलियतूं पूरियूं हुजनि, गैस हुजनि, बिजलियूं हुजनि ऐं हर सहूलियत हुजे त बराड़ी जी हिकिड़ी पेवर लाइ। मंज़ूर थईम साहब, तव्हांखे गुलकारी जो शौक़ु कॾहिं खां ऐं कीअं कंहिंखे ॾिसी करे तव्हांखे शौक़ु थियो? मां साईं पहिरियां तव्हांजी महिरबानी मेरान टीवी जी ऐं असांजी ओताक में असांखे मौक़ो ॾिनो ॻाल्हाइण जो ऐं पंहिंजी कचहरी में शामिलु कयो। लख लाइक़। मूंखे साईं पहिरियां ई शौक़ु थियो बचपन खां ई। मां तक़रीबन 5वीं क्लास में जेको आहे सो को तरानो पढ़ियो, का असेंबली में तलावत कई, को नात पढ़ी वरिती स्कूल में, या को सॉन्ग ॿुधो कंहिं मशहूरु सिंगर जो उस्तादनि जे अॻियां या किथे ॿुधायो त उतां ईअं ॻाल्हि वाह वाह मां दाद मिलंदो वियो त दिलि वधंदी वई। ईअं कंदे कंदे आस्ता आस्ता अची गुलकार थी वियो। गुलकार थियासीं। पर हिकिड़े उस्ताद वॾे मोज़िज़ उस्ताद हुयो, सिंध जो नालेवर फनकार हुयो, मरहूम शहीद मास्टर मंज़ूर साहब। उन्हनि हथ रखियो उनखां सिखिया तव्हां? उनखां बिल्कुलु मुंहिंजो उस्ताद हुयो ऐं उनखां सिखिया वरितीसीं ऐं उनजी दुआउनि सां अॼु तव्हां सां गॾु आहियूं हिन सुहिणी कचहरी। महिरबानी साईं, ज़बरदस्त, ॾाढो सुठो। अहिड़ा सुहिणा सुठा माना हितां महिमान। साईं अहमद अली उतरादी साहब, हे बा महिमान ॾिसे ओताकी, हे समाजी अॻुवाण, हे मुख़्तियारकार बि वेठो आहे। छा थो संगत खे ॿुधाई बा को आदर भाव कंदे का कचहरी? साईं जन जूं वॾियूं महिरबानियूं आहिनि। असांजी पंहिंजी ओताक ते आया आहिनि कदम भरे, जहिड़ा चवंदा आहिनि त घोट तहिड़ा सेरा। अॼु असांजी खे ॾाढी ख़ुशी थी आहे। महबूब माण्हू आया आहिनि असांजे अंगण ते, उन्हनि खे वरी आदर भाव बि अहिड़े तरीक़े सां कजे त इन ते उस्ताद चयो मोहम्मद मलूक ओताक वञे उन्हनि जी जेके आकल चवनी ईंदो कर, ॾिठ पिरोली ॾाह पवारी डोर गुजारत ॾींदो कर, मण मिसरियूं मलूक चवई वटन खणी वींदो कर, सभु विराज संगत में हिकु नेकी साण नींदो कर, ओ थधो घड़ो थींदो कर त ओतन तोखे अदब वसी न। वाह सही वाह, वाह सही वाह, वाह उतरादी वाह। असां चयोसीं त साईं जे अहिड़ा महिमान अची वञनि त वरी उन्हनि जी आदर भाव बि अहिड़े तरीक़े सां कजे। मूं चयो त भली आयो भला पिरी अजीब करे एहसान, पंधु करे परे खां आयो जुंग जवान, कदम रखियो कुर्ब जा त मिठा वधियो मान, ख़ुशीअ में अॼु मापा नथो ॾिसी मान भरिया महिमान, था कयूं कचहरियूं कुर्बातियूं खिली वियो कान, अलाह कया एहसान आहिनि अॼु अहमद अली चवे। अॼु अहमद अली चवे वॾा वड़ करे सिक लही वई सालनि जी पियो हुब में हीअड़ो डरे, सीनो मिलायो सीने सां त दिलड़ी मुंहिंजी ठरे, चाह में चांडियो चवे पियो ही मांदो मन मरे, साईं वॾा कुर्ब करे आयो असांजे अंगण ते। वरी महबूब माण्हू जीअं जेतिरो वेहनि तेतिरी सिक ई न लहंदी आहे। इन ते वरी उस्ताद बुखारी चयो, चई त झट में आयो यार, झट में वञो था, थोरो वेहो त कुझु दिलि त ठरे। पर कीअं चई? चई त तकड़ा आए तकड़ा वेंदे केदम दिल पर टिको, दम दम नाल गुज़रिया जानी, 4 पहर त टिको, जो पहरा विच चाह न ठापे, जुमा छंछर आचर टिको, पर हफ्ते महीने यहाँ न भरेसन, साल सरासर टिको, पर साल भी सोना सिक न लासी, जेतर जीवा तेतर टिको, मर भी वञा उस्ताद बुखारी त
ताई मशर टिक वाह सही ताई वाह, मशर वाह सही वाह वाह सही वाह पर में बि सही फलो सुगड़ वेठो अथई सिंध जो हाओ हाओ असांजो सरदार अली अदा सरदार अली छा था ऐं उस्ताद मलूक जो शहर हाओ जंहिंमें लस्सी बोड़ जो जहिड़ो आहे हा हा लस्सी बोड़ जो जहिड़ो अॻियां बि सिंगार जो पए तो पोयों बि सिंगार जो पए तो विच में लस्सी बोड़ जो जहिड़ो वाह सही वाह सना सुहे थी साईं जी जो लोकन जो लजपाल करीम रहीम अज़ीम आहे जानब रब जलाल वाह नाज़ुल कई नूर मझो असांजो नबी नेक निहाल अहमद मोहम्मद मुरसल मदनी करे भलो मुकई भाल पर मुंहिंजे न मस्कूर जो उम्दो ॿुधो अहवाल त घटी करे घर में अचे बोड़ विधो बाए ताल डमिर जी पियो ॾुध ते फूंड जी फिलहाल त मुंहिंजो मान मथे मुल सबको करे सुवाल तूं हली कान होटल ते ॾिस मूं ते कुर्ब कमाल खटी मूंसां खेटो छतो जो किनी कोन्हे काल मिर्च मसाला मुंह में ॿियो मच्छी पवे माल ॻाढ़ो रजी गुड़ थिया लिची थिया लाल हाणे तुंहिंजो मूंसां ताल जो मूर न ठहंदो मलूक चए वाह सही वाह वाह सही वाह लस्सी चए त मूर न वेंदो मलूक चए तो मां फॾो यो फेर अड़ांगो हले थो और सातू किना आहे केर भाॻिया मूंखे भलो सम्झनि तुंहिंजो भलो न आहे भेर जॾहिं असां तुंहिंजी इज़त कई तॾहिं सुहिणो छो थी सैर वठ माफ़ी मही खां त खिली कयां खैर आकड़ छॾ अदब कर खण पिरी वारो पेर न त ढिजी सीधे ढेर पोइ पुछड़ो कंदी मां बाज़ार में वाह सही वाह वाह सही वाह बोड़ चए तूं छा पुछड़ो कंदी आहे बाज़ार में ॾे छॾे फूंड फसी पर मुंहिंजी ॻाल्हि मलूक चए कंहिं ॾाहे नथी ॾसी त हर को मुल हैरान आहे भरे बोंज बसी मूंखे अमीर खाइनि आसूदा तूं किनी आहे कसी हाणे तुंहिंजी लहे लसी मूंसां मूर न ठहंदी मलूक चए लसी चयो त माट कर मुहांडो न छी वॾा न कर वार बुनियाद मुंहिंजो भलो मुंहिंजो नंगो रखियो नंगदार खीर मुंहिंजे जी ख़बर थी वियो त आशिकु लख हज़ार खोराक जिन जी खीर से थी वधण वारा ॿार सुबुह असांजी सिकी लधा मुंहिंजी साहिब अनुसार गर्मियुनि में बि घणो करे मुंहिंजा थियनि ओताकुनि में इलगार तूं आंड्रा साड़े अशराफनि जा मां ठरियो करायां ठार ॾही हला ता ॾे में मूं ते पीरनि जा थी प्यार शोखी छॾ शर्म कर छॾ जहिड़े जी जुगार या फ़ैसिलो कराए फज़ील असांखे चङा वठी चार न त मुंहिंजे हथो मार तोखे मिलंदी मुख़्त मलूक चए बोड़ चयो त मार न मिलंदी मूंखे चिती न ॾे छांद मुंह में मज़ा थी माई चस वॾी थी चांद मुंह में गोगड़ू मुंह में गोश्त मुंह में बसर पोन बांध मुंह में कुरड़ा मुंह में कुंवट मुंह में ॾह कुसन आंद मुंह में पालक मुंह में पाणी मुंह लाइ कुकड़ अचनि कांद मुंह में धाणा दालियूं दाल चीनियूं पला पलियूं पांद अंडा अमलोक चिकन बिरानी रोस्त चढ़न रांद मुर्गी मगज़ मेहा विया बे बिरानी बर्बाद कीमा कमाल पटर विया फोटा फकियूं फांद मटर टमाटर पवन पटाटा सुर जीरियूं सांद लौंग सां थी लहे करे तो जो बद बुनियाद वञो था वाद त ॾिठो कंदो मां ॾे हमें लस्सी चए तूं छा ॾिठो कंदे ॾे हमें तुंहिंजो भलो न आहे बुरो ठाहे तोखे ठीकु करे थो मुंहिंजो पुट मखण तो वरी लहे बि मांसां सवा सण बसुरीला कोई साहब कोन सण भर पंहिंजी में भाऊ कोई रहस बि कोन रखण मज़ूर बि तोखो मोशो कंदा चरियो बि कोन चखण ॾियारी तो ते ॾत त बिना कोन बचण पर मुंहिंजे पुट मखण छॾींदो ओच तो अचण त पोइ तोखे कुझु कुछड़ मूर न ॾींदो मलूक चए बोड़ चयो त कुछड़ ॾींदो की न की मुंहिंजा ॾेहनि में थी ॾस भाई ईंदो ॾिसी असांखे चर गोली पंहिंजा न घस न आहे परवाह पुट जी लसी वञ तूं लस अमीर फ़कीर आशिकूं उते चङनि रखी चस मूं मुहांडो मुल्क जो तोखे मारू खाइनि मस तुंहिंजी पूरी न पवंदी पालक सां थोरी वॾा करे वस हाणे रुली तो सां रस मुंहिंजा मूर न ठहंदा मलूक चए हिते ॿुधी बटाकू बोड़ जो ॾही ॾिना ॾाक झटि मुकई झारे खे जो देर न छी दमनाक 24 मिंट में वठी आयो मखण खे जंहिंजी हर हंधि आहे हाक बि चए थो पुछड़ो न छी अदा न आने खिलाक परेशान करे असांजी पोड़ी जा तो चोरे विधान चाक करे लहे लसी साधू हण बोड़ बटाक सवा सण बसुरी ला तोखे गारियूं जन गिराक चवाए थो त चुप करे वॾा न ॾे वाक पर मूं मखण सां मज़ाक तुंहिंजी मूर न ठहंदी मलूक चए चाचा अली अकबर जी साईं आओ बिली हे बोड़ जो ऐं लस्सीअ जो झेड़ो बि वॾो हलियो साईं आओ ते ॾियारे चांहि जो ऐं सुघड़ जो झेड़ो बि वॾो हलियो चाचे याकूब साईं नेठि मञायो चांहि खे आओ तव्हां छा ॿुधाईंदो भला
असां ॿुधायूं था हिन टच मोबाइल ते आओ टच मोबाइल जो आई आहे त वरी हिन में असांजी ओता कोंडो बि ध्यानु घटिजी वियो आहे। आओ ॿ चार माण्हू किथे वेहनि था त रुगो ध्यानु उन में। आओ हुन ते मूं शेर लिखियो आओ त इहो हर माण्हूअ खे फिराक ऐं फिकिर आहे, हथ में टच मोबाइल ऐं नेट ते नज़र आहे। वाह सही ॿुधो नई निराली ख़बर ख़ासि यारो, नओं नेटवर्क जो खुलियो आहे नज़ारो, ॾाढे शौक़ सां थो ॾिसे ॾे हुसारो, जंहिंजो जग सॼे खे ज़बां ते ज़िक्र आहे, हथ में टच मोबाइल ऐं नेट ते नज़र आहे। वाह सही नाहे नेटवर्क खां को वांदो ॾिसां थो, कहीं फेसबुक आहे आंदो ॾिसां थो, खुटे थो जे बैलेंस त मांदो ॾिसां थो, अहिड़ो को इन्हीअ जे ॾिसण में असर आहे, हथ में टच मोबाइल ऐं नेट ते नज़र आहे। वाह वाह सही अॼु हर को होशियार आहे ऐं पको पढ़ियल आहे, सारो ॾींहुं नेट ते अटकियल अड़ियल आहे, अखियुनि ते अंधनि वारो चश्मो चढ़ियल आहे। वाह जो यारनि पाण सां कयो ही हशर आहे, हथ में टच मोबाइल ऐं नेट ते नज़र आहे। सही नंढा वॾा नेट जा वोड़ा ॾिसां थो, कननि में विधल कन खे टोड़ा ॾिसां थो, नवां नौजवान बि बोड़ा ॾिसां थो। नंढा त परे कयो कुराड़नि बि केॾो कहर आहे, हथ में टच मोबाइल ऐं नेट ते नज़र आहे। अठई पर मोबाइल ते आङुर वेठा सोरनि, न की दुआ सलाम ऐं न कंहिंसां हाल ओरनि, पंहिंजे मुंहं सां माण्हू पिया चपड़ा चोरनि। आयो अॼुकल्ह अहिड़ो को उल्टो चकर आहे, हथ में टच मोबाइल ऐं नेट ते नज़र आहे। पंहिंजूं पूरियूं जीबियूं खपाए खुटाइनि, वेठा पोइ पंहिंजी संगत खे सताइनि, वरी हार्ट स्पोर्ट उन्हनि जो हलाइनि। अहिड़े शौक़ीननि तपाए छॾियो पंहिंजो तरवा, हथ में टच मोबाइल ऐं नेट ते नज़र आहे। सही ओताकूं अबाणनि जूं फिटंदियूं वञनि थियूं, कंदा हा कचहरियूं से खुटंदियूं वञनि थियूं, अॻियां एका ॿधियूं बि टुटंदियूं वञनि थियूं, चयो सच सोराना तो चांडिया अकबरा, हथ में टच मोबाइल ऐं नेट ते नज़र आहे। वाह चाचा अली अकबर वाह, मट भञी छॼई ढकड़ियुनि समेत। हाणे वेठो आहे असांजो सिंध जो सुहिणो गुलकार साईं अयाज़ सरमद अयाज़। साईं बिस्मिल्लाह बाबा, हे सुहिणा मिठड़ा महिमान, तव्हीं पाण बि सुहिणी सूरत आहियो, सुभान अल्लाह। बिस्मिल्लाह बाबा, महिरबानी, बिल्कुल ॿुधाईंदा। हो सच सारो ॾींहुं हाल ना हिक जहिड़ो हो वला। वाह सही वाह वाह सरमद अयाज़ वाह। नियार में डेना मुंहिंजा घोड़ा पियनि में गड़ी, ओ मिली कूक कलब मां मंझारू वरड़ी, बेड़ी जनवरी मुंहिंजी करन लदी कॾहिं हो अला। वाह सही वाह वाह सही वाह। असांजे सॾ में आसे कसोणा, असांजे सॾ में आसे कसोणा, वणई तव हवा कंदो हलियो ही दिल लगी आ लिखी न सघंदी, ही दिल लगी आ लिखी न सघंदी, वणनि में वाका हलियो असांजे सॾ में आसे कसोणा, वणई तव हवा कंदो हलियो।
धरतीअ खां भाग आहे अंधेरो सारो समाज आहे रुसी वियो धरतीअ खां भाग आहे अंधेरो सारो समाज आहे सचल खे सीने सां लाए साईं सचल खे सीने सां लाए साईं ठगल खे ठाठा कंदो हलियो असांजे सॾ में आसिक सोणा असांजे सॾ में आसिक सोणा वणई तव हवा कंदो हलियो बुरो मरे भल भॼण न घुरिजे असां बि अॻिते वधण न घुरिजे आई जो ताकन जो माहौल मचायो तो मक़बूल जेको शेर चयो ई सकाफ़त असांजी उजागर बुरो मरे भल भॼण न घुरिजे असां बि अॻिते वधण न घुरिजे दिल जे दुश्मन मथां दगल में दिल जे दुश्मन मथां दगल में वॾा धमाका कंदो हलियो असांजे सॾ में आसिक सोणा असांजे सॾ में आसिक सोणा वणई तव हवा कंदो हलियो जड़ जनी जी जीअ में लगी लोहार ओ मेखूं मोहबत संदियूं मुझे हीअणे मंझि हज़ार पखाई पवार ॾिठे मूं ॾींहं थिया हुस्न ज़िंद ज़मीर थींदो त इश्क ज़ाइद अमीर थींदो हुस्न ज़िंद ज़मीर थींदो त इश्क ज़ाइद अमीर थींदो जॾहिं बि तोखे चवां त जानी जॾहिं बि तोखे चवां त जानी तॾहिं तूं हा हा कंदो हलियो असांजे सॾ में आसिक सोणा असांजे सॾ में आसिक सोणा वणई तव हवा कंदो हलियो ही दिल लगी लिकी न सघंदी ही दिल लगी लिकी न सघंदी वणन में वाका कंदो हलियो असांजे सॾ में आसिक सोणा असांजे सॾ में आसिक सोणा वणई तव हवा कंदो वाह साईं वाह वाह साईं वाह वाह साईं वाह साईं अब्दुल अज़ीज़ जुणिया साहब तव्हां असांजे हिन महिराण जे मंच ऐं असांजी ओताक तां कहिड़ो मैसेज ॾियणु चाहींदव? महिराण जी ओताक जेका असांजी ओताक आहे इन में आउं इहो चवंदुसि त हीउ जेको दौरु आहे न ॾाढो हिकिड़ो अहिड़ो दौरु वञे पियो जंहिंमें नफ़्सा नफ़्सी जो दौरु आहे माण्हुनि सां मोहबत करियो माण्हुनि सां प्यार करियो माण्हुनि खे तोहफ़ा ॾियो माण्हुनि जी इज़त कयो माण्हुनि जी इज़त करियो रेस्पेक्ट करियो ऐं जेकॾहिं तव्हां
जो जेकॾहिं पाड़े में को ग़रीब ॿार आहे त आऊं त इहो चवंदुसि त तव्हां वटि जेकॾहिं अलाह साईं तव्हांखे हिमत ॾिनी आहे, तौफ़ीक़ ॾिनी आहे, उनजी जेकॾहिं तव्हां तइलीम ते बि जेकॾहिं ख़र्च कंदो त अलाह पाक अचो ॾींदो। साईं पीरल खान खोसो साहब, तव्हां छा मैसेज ॾींदव असांजे उताक जे प्लेटफॉर्म तां? मैसेज मंदूर साहिब, मैसेज मुंहिंजो इहो आहे ख़ासि तौर ते सिंध जे माण्हुनि जे लाइ, जेका मां अॻु में बि ॻाल्हि करे चुको आहियां, तइलीम जे हवाले सां इल्मु वॾी ताक़त आहे। इल्म खे पंहिंजे ॿारनि खे पढ़ायो, पंहिंजे न्याणियुनि खे पढ़ायो। इल्म जो जेको हथियार आहे इन ई ते जेको आहे कोशिशि कजे सिंध जे माण्हुनि खे, इहो ई आहे। ऐं असां सिंध ग्रेजुएट एसोसिएशन जो मक़सदु बि इहो आहे, तइलीम खे फोकस। ऐं ॿिए नंबर ते जेका सिंध जी तइलीम ॾींहों ॾींहुं पोइते वञे थी, उन ई जो अॻु में जेको आहे सो असांजो वाइस चांसलर शफ़ी अहमद बुरफ़त साहिब ॻाल्हि कढी त असां वटि 3000 जेकॾहिं छोकिरा निकिरनि था, उन्हनि खे ख़ाली डिग्रियूं आहिनि, उन्हनि मंझां 50 या 100 जेके आहिनि सो उहे नौकरियुनि ते या कंहिं सुठनि उहिदनि ते पहुचनि था। बाक़ी ॿियनि जूं डिग्रियूं जेके आहिनि सो उहे ख़ाली पना आहिनि, न आहिनि। त जेकॾहिं असां चऊं था त जेकॾहिं उहा तइलीम ख़ाली पने वारी डिग्री वारी न हुजे, उहा तइलीम स्किल्ड हुजे, उन्हनि में हुनर हुजे, उन में ॼाण हुजे, उहा नॉलेज हुजे, उहा ई तइलीम असांखे मथे बचाए सघे थी, उहा ई तइलीम असांखे अॻिते वधी सघे थी। इन उमेद सां ऐं इहे जेके तव्हांजा प्रोग्राम आहिनि, इहे जेके तव्हांजा जेके मैसेज पूरी सिंध खे पहुचायो था, छाकाणि त हर हफ़्ते जा रोज़ानी जेके तव्हांजूं कचहरियूं थियनि थियूं उताक ते, इहे मनूर साहिब इहो तव्हांखे जस हुजे ऐं इहे कचहरियूं क़ाइमु हुजनि। सिंध सलामत, सिगा सलामत, वॾियूं महिरबानियूं। साईं अब्दुर्रहमान खोसो साहब, तव्हां छा पैगाम ॾींदो? मां तव्हांखे पहिरियां त अर्ज़ु कंदुमि त असां जे पाण में दोस्त हुयासीं, कुझु तव्हांखे थोरो ॿुधाए वञा मुख़्तसिर, जंहिंमें असांजा मोतबर ऐं सुठा मौजा मौसन पिया आहिनि, जिन्हनि सां गॾिजी हिकिड़ो कमु कयो। इन तालीम ऐं तरक़ी जे हिसाब सां असां उन में हिकिड़ो मोनोग्राम हिकिड़ो ठाहियो पंहिंजी पेड़ जो, जंहिंमें असां पंहिंजी ख़ुशहायता जे हिसाब सां, छो त कम्यूनिटी आहे पंहिंजी ज़ात जे हिसाब सां हर माण्हू, उहो असां ईअं न कयो त असां उन में खोसा सिंध डेवलपमेंट सोसाइटी, जंहिंमें असां उन में मोटिव रखिया त इतिहाद, तरक़ी, तइलीम ऐं समाजी कम, जंहिंमें असां पहिरियों असां कलम रखियो, हुन में जेको असां हिकिड़ो पंहिंजो ठहिरायो, बुक ठहिरायो। उन खां पोइ वरी असां 5000 पुराणी जेका आहे मुंहनि जे दड़े जी फीतो तरक़ी जेको आहे, उन में पोइ असां वरी को कबूतर नेड़ तां करे उन खे गुल ॾिनो। माना असांजी पैगाम इहो आहे त तइलीम, तरक़ी, अमुन ऐं जेको आहे सो इतिहाद हुजे, जंहिंमें असां काफ़ी पूरी सिंध में इहो आहे। जीअं असांजो फ़क़ीर रसूल भाई गाजी नशीन आहे, गाजी शाह जो गादी नशीन आहे। असांजो सदर आहे पंहिंजो अब्दुल हकीम खोसो, जेको हिन महिल OGDC जो चेयरमैन आहे। माना अहिड़ा हिकिड़ा मोतबर ऐं समाजी माण्हू आहिनि। सो इनशाला ही जेके प्रोग्राम तव्हांजा आहिनि न, ही बि सम्झो त हिकिड़ी तालीम जी तरबियत आहे। कचहरियूं थियनि थियूं, कचहरियुनि में तइलीम जी ॻाल्हि निकिरे थी। तइलीम ॿारहाड़ी में हूंदी, घर में हूंदी, ॻोठ में हूंदी, लिखियो पढ़ियो नियाणियूं बचड़ा असांजा तइलीम हासिल कंदा, असांजी तरक़ी आहे। वाह वाह, ज़बरदस्त। साईं तव्हां छा मैसेज ॾींदव भाऊ तहीम साहब? मां कलाम जी सूरत में मैसेज। ज़बरदस्त ज़बरदस्त, बिस्मिल्लाह। वो मुझी बोली लतीफ जी बोली आ, मुझी बोली सचल जी बोली आ, मुझी बोली बुढ़ल जी वाह सही वो बोली आ, इन बोलिया में अमर जी लोली आ, मुते अल्लाह जो एहसान आ। ज़बरदस्त ज़बरदस्त ज़बरदस्त। भाऊ शिराज, तव्हां छा मैसेज ॾींदव दोस्तनि जे लाइ, पाण जहिड़नि नौजवाननि जेके पढ़नि था पिया, पढ़णु चाहिनि था? जीअं ॻाल्हि हली ॿोली जी, सिंधी जी ॻाल्हि हली, सभु खां पहिरियां असांजी ॿोली सिंधी आहे। त मां जेके मूंखे ॾिसी रहिया आहिनि नौजवान, असांजा जेके बि आहिनि ॿाहिरि आहिनि, भेनरूं आहिनि, सो हुनखे इहो मुंहिंजो पैगाम आहे त घर में बि सिंधी ॻाल्हायो। ऐं किथे तव्हां लिखो था फेसबुक ते या व्हाट्सएप ते, चाचा ॻाल्हि कई, सिंधी ॿोली यूज़ कयो। दुकान ते वञो त का बि शइ ख़रीद कयो, मां पाण बि सिंधी ॿोली इस्तेमालु कंदो आहियां। कंहिंखे मैसेज कंदो आहियां सिंधी में मैसेज कंदो आहियां। उन में ईअं थींदो आहे त मूंखे ॾिसी तव्हां की कमेंट कंदव त हू बि तव्हांखे सिंधी में कमेंट कंदो। इन में ॿोली जी बका आहे। ज़बरदस्त, ॾाढी सुठी ॻाल्हि कई तव्हां। संगत पोइ हाणे मोकिलायूं था जाॾे पेर ताॾे खेर, पर वेंदे वेंदे बा सरमंद अयाज़ खां कवाई ॿुधंदासीं। चोरीअ चोरीअ कोई कैसा नेण मिलायूं वेठो,
सारी महफिल में को पाण विञायो वेठो वाह वाह सही वाह सही वाह बहराड़ीअ जो सादो माण्हू जंहिंजे दिल में ग़ैर न हो शहर जे सियाणल वापारन खां पाण फुरायो वेठो वाह सही वाह सही ए धरती तुंहिंजो दर्द खणी मां वस्तीअ भटकियो ऐं कारन रातन में मां जुगनू बणजी जरकियो ए धरती तुंहिंजा शेर चई मूं हर दिल खे धड़कायो जनता खे जागायो तुंहिंजे टोपीअ जे कावन मोयो सिंधी टोपीअ जे कावन मोयो पट वहवा गुलाबी पोयो मूंखे वणी वई तुंहिंजे हलण जी टोर साईं वरी वरंदो वरी वसंदा सजण मिलंदा सजणे नवां थींदा विछोड़े जानी मिली रही रहंदा केतिरा ही मौजुन में महरान हुजे सिंधी माण्हू झूमन प्यार